असां त अॼु बि तयारु हूंदा। हिकिड़ी ॻाल्हि मां वज़ाहत कयां हिन सुवाल कॾहिं ईअं न सम्झो मूंखे सुवाल पुछी त मां एज़ जतो ई थी थो ॻाल्हायां। मां कॾहिं बि इहो न सोचियो आहे त मां एज़ जतो ई थी दुर थी। मां जॾहिं बि किथे बि नुमाइंदगी थी आहे ॻाल्हि थी आहे तव्हां सां काफ़ी दफ़ा हूंदो मां पंहिंजी कैपेसिटी में एज़ अ मोहम्मद इब्राहिम नुमाइंदगी बि कई आहे, ॻाल्हायो बि आहे ऐं इंसान ज़ात जे भले जे लाइ ॻाल्हायो आहे। इहा हिकिड़ी वज़ाहत मां कई जो माण्हू उन खे थोरो कॾहिं कॾहिं मिसयूज़ कनि था पिया, मिसयूज़ था कनि। मुंहिंजो पैगाम आहे त जेके बि धुरियूं आहिनि उहे सब्र तहमुल खां कमु वठनि ऐं मिसचिफ मांगर जी मां ॻाढ़े लफ़्ज़ चयो। मां वरी दोहरायां थो त उन्हनि जी हरबनि खां बची करे पंहिंजे मुस्तक़बिल जा जेके नस्ल आहिनि उनजी बहितरी जे लाइ सोचनि।